दादी तू छा थी समझी ॾाॾा असांजे खानदान खे हिकु करण में कामयाब थींदो या न? ॾाॾा त वॾी महिनत तो करे, का कोशिश न छॾी आहे ॾाॾा, पर जेड़ी अम्मा ज़िदीरी आ न उन खां ॿ हथ मथे वरी चाची अथई। शहज़ादी बाबा ऐं चाचा हिकु बि थी वञनि पर अम्मा ऐं चाची कॾहिं बि उन्हनि खे हिकु थियण न ॾींदियूं। इन करे ई त अम्मा मुंहिंजो रिश्तो तोसां करण ई कान ॾींदी। जेकॾहिं तुंहिंजो रिश्तो चाची ॿियनि कयो त तूं छा कंदीअ शहज़ादी? पोइ मां उते शादी करे छॾींदसि। छा तूं मूंखे छॾे ॿियनि शादी कंदीअ? हा, जॾहिं अम्मा ऐं बाबा तोखे रिश्तो ॾियण ई नथा चाहिनि त पोइ तूं ई ॿुधाए रही मां त मां छा कयां? त पोइ ॻाल्हि ॿुध, ॿिए हंधि मां तोखे शादी कोन करणु ॾींदुसि। शादी तुंहिंजी ऐं मुंहिंजी थींदी। ख़ुदा कंदो त ॾाॾा बाबा ऐं चाचा खे हिकु करण में कामयाब थींदो। ॾाॾा त वॾी कोशिश पियो करे, पर जॾहिं अम्मा ज़िदीरी आ न चाची वरी उन खां ॿ हथ अॻिते अथई। शहज़ादी मूंखे पूरी पक आहे त ॾाॾा असांजे खानदान खे हिकु करण में ज़रूर कामयाब थींदो। हा रहीम, मूंखे बि पूरी पक आहे, इंशाअल्लाह अल्लाह साईं ईअं ई कंदो। शेरल पोड़ो निंड में आ या सकरात में वियो? बाताऊं वाई त चङी कढ निभागी देगड़े ॾस ॾियण खां पहिरियों जेकॾहिं अबो हलियो वियो त पोइ असांजो छा थींदो? मां चवां थी हाणे छॾ यकी हणण खे। वो मलूका जेकॾहिं ॾींहं जो अबो निंड कंदो सही तरीक़े सां न त राति जो हुनजो दिमाग़ खुलंदो ऐं पोइ राति जो देगड़े जो ॾस ॾींदो न तॾहिं त पखो थो हणा त न त। इहो त आहे शेरल, पोइ अॻे राति बि तूं सॼी राति उजागो कयो हो, अञा ताईं पियो थो जागी ऐं हिन वक़्तु बि आराम नथो करे, त पोइ छा सॼी राति जागी सघंदी? निंड हाणे अचे किथे थी? सॼी राति ई अमीर थियण जा ख्वाब था ॾिसूं, अखि लॻे ई कोन थी। सुबुह जो उथो त कारियार कका का शइ कोन्हे, अबो वेठो आहे देगड़े जो पेट कढियो। रुगो अमीर थियण जा ख्वाब ऐं ख़्याल ॾिसंदा रहंदासीं, अमीर बि थींदासीं अलाए कोन। हुनजो देगड़ो आहे तॾहिं त बाबा चवे थो पियो, न त बाबा ॿार थोरो ई आहे जो वते थो खॾूं कोटराईंदो। इहा बाबा खे बि ख़बर है हिकिड़े सोन जो देगड़ो न निकितो ऐं हरू भरू असांखे लोड़ायो अथसि न त पुट मूंखे मारींदा। इन जे करे बाबा अहिड़ी मज़ाक कॾहिं न कंदो, यादि रखजांइ। इन जो मक़सदु त देगड़ो पूरियल आहे ऐं असां अमीर ज़रूरु थींदासीं। हा हा तूं हा न लाइ ॾींहुं वॻे ऐं ॾींहुं पोइ पाण थींदासीं करोड़पति। गाड़ियूं असां तुंहिंजे चवण ते शहज़ादी जो सॻु त ॾेई छॾियोसीं। हाणे इहो ॿुधाए त सोन जो देगड़ो आहे बि सही या तूं रे असां सां मज़ाक थो करे? अरे यार तू देखो बादशाह माण्हू आहे चेरल, मां हिन उमिरि में भला कूड़ ॻाल्हाईंदुमि तव्हां सां। अरे तव्हां करोड़पति छा अरबपति थियण वारा आहियो, अरबपति। हा शेरल मूं तोखे छा चयो हो, चाचो असां सां कॾहिं बि कूड़ कोन आणंदो। रुगो रहीम जी शादी थिए पोइ तव्हांखे सभु ख़बर पवंदी। ख़बर पवंदी? कहिड़ी ख़बर पवंदी बाबा? मुंहिंजो मतिलबु इहो आहे त तव्हांखे इहा ख़बर पवंदी त माण्हू करोड़पति कीअं थींदो आहे। चाचा राति जो न मां रोज़ ख़्यालनि ई ख़्यालनि में करोड़पति थी वेंदी आहियां। अलाए केतिरी त कारूं वठंदी आहियां, अलाए केतिरियूं माड़ियूं ठाराईंदी आहियां, अलाए केतिरा त ज़ेवर ठाराईंदी आहियां। अमां तुंहिंजा इहा ख्वाब तमामु जल्द सच थियण वारा आहिनि। तव्हां रुगो खैरनि सां रहीम ऐं शहज़ादीअ जी शादी थियण ॾियो, पोइ हिन पोड़े जा कमाल ॾिसिजो त कीअं त तव्हांखे बिना पैसे जे सॼी दुनिया जो सैर कराए। थोरो ई मोर आहे माशाल्लाह। जॾहिं तूं सभई शर्त रखा असां पूरा कयासीं, वरी हाणे इहो रहीम ऐं शादीअ जो ज़िद छो थो करे? हा तूं छा थो सम्झे त तूं जेके बि ज़िद कंदे असां पूरा कंदा वेंदासीं? भाई जॾहिं छोकिरो रहीम ऐं शहज़ादी ॿिए खे चाहिनि था त तूं जो अंदरि छो थो सड़े? शहज़ादी अञा ॿार आहे, उनखे बुरे भले जी ख़बर कोन थी पवे। इन जा कन इहे मीरीअ भरिया आहिनि। माकोड़ी माकोड़ी मां तुंहिंजी धीअ जा कन छो भरींदसि? जेकॾहिं तुंहिंजी धीअ मुंहिंजे पुट खे न मिलंदी त छा मुंहिंजो पुटु कुंवारो रहिजी वेंदो? मिले छा कोन मिलंदई कोन, मां शहज़ादीअ खे घुटा ॾेई मारे त सघां थी।
पर हुनजी शादी कराए तो दर गुलामी लाइ कान मोकिलींदसि। तव्हां पंहिंजी धमाल पूरी करे वठो, मां ॿाहिरां चकर ॾेई अचां। पोड़ा जेकॾहिं तूं इहो शर्त न रखे हा त इहा माकुड़ी मुंहिंजे अॻियां नंद ठिड़काया। ओड़ो सम्झे थो त हिननि मायुनि खे मिल्कियत जी लालच ॾेई जीअं चवंदो मान तीअं कंदियूं, पर राति जो घुटो ॾेई मारे छॾींदीमांसि। मारे छॾिजां माई, पर हाणे मां तव्हांखे सोन जे देगड़े जो ॾसो असुल कोन ॾींदुसि। इहो राज़ मां पंहिंजे सीने में दफ़न करे छॾींदुसि। माकोड़ी इहा मिल्कियत पंहिंजे हथनि मां बि विञाईंदी, असांजे हथनि मां बि। मां चवां थी घणी खाऊ की नथी, निकर मुंहिंजे घर मां हल ॾिसे छा थी।